या भी अल्लाह जी ख़ुशूसी इनायत जैसा करे जैसा इनायत करे। अल्लाह ताला मूंखे आवाज़ ॾिनो कॾहिं कॾहिं केसटुनि जो रुझान हूंदो त पोइ इहे वॾा वॾा जेके सिंध में ॻाइणा आहिनि इन्हनि सां मुलाक़ात थींदी। उहे बि इहे चवंदा त अल्लाह खे तोखे भलो आवाज़ ॾिनो आहे। जे हिन फील्ड में अचां त असांखे मारे वञा। मां चवंदो आहियां तव्हांजी फील्ड आहे कहिड़ी, असुल फील्ड त हीअ आहे। मां हिकिड़े खे चयुमि त तूं ॿुधाए कॾहिं वजद में ॻायो थी? अब वजद में चवंदा न वजद में ॻाई। वजद में छा ॻाइबो आहे? वजद में ईअं जो जेके लफ़्ज़ चवां थो उन्हनि जे तह ते पहुचां, उन्हनि जे पाण ते पहुचां। मतिलबु कॾहिं ईअं ॻायो थी? जे ईअं ॻाईंदे त पोइ तूं छा ॻाईंदे, कंहिं ते पहुचंदे? अब कंहिंखे चवंदो वार सना तुंहिंजा वर वर चेहरो था चुमिन तुंहिंजो हर हर, कंहिंखे बाबे जे लाइ, कंहिंजे लाइ? माना केॾो बि वजद में अची चए त माण्हू झूमी पवनि त साईं वाह जो कई वजद में, त साम्हूं केरु हूंदो, या औरत या छोकिरो, प्यार उन पासे ॾे वेंदो। मां चयो जेकॾहिं मूंखे वजद अची वेंदो त मां तुंहिंजी बाह खे वठी इमामुल अंबिया जे दरबार ॾे पहुचाए, मां तो कोड़े पहुचाईंदुसि। अल्लाह आवाज़ ॾिनो आहे त उनजी नेमत महिरबानी आहे। छल अल्लाह कोन आहे त अल्लाह ताला मूंखे बि इस्तक़ामत ॾे, अल्लाह ताला मूंखे बि इख़लास ॾे। अचो त मां तव्हांजे ॾाढो मोहतरम भाउ अब्दुल हफ़ीज़ जी शाइरी हुते ॿुधायां। मां इहा बि चयमि त अल्लाह जी नेमत आहे जंहिंखे ॾे। मूंसां नेमत रब जी इहा थी नंढड़े खां वठी 1970 खां वठी, अब घणो 1970 खां वठी हिन फील्ड में आहे, अञा हलां पियो। मूंखां पोइ केतिरा वीचारा आया उहे हली पिया आवाज़ जे हवाले सां, ॻाइण जे हवाले सां, पर अल्लाह ताला मूंखे जेकी नेमत ॾिनी आहे अञा हले थी। रब खां उमेद आहे त इनशा अल्लाह मरण ताईं इहा क़ाइमु रहे। मूंखे रब में इहा उमेद आहे। मां अॼु बि ईअं शुरू थो कयां। अल्लाह साईं यारो निमाणो माफ़ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर, माफ़ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर, तुझे दर आ इल्तिजा एहसान कर, माफ़ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर, माफ़ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर, तुझे दर आ इल्तिजा एहसान कर, माफ़ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर। निरड़ मिट्टीअ ते अखियुनि में लुड़ कहने, निरड़ मिट्टीअ ते अखियुनि में लुड़ कहने, मेड़ तोखे मुस्तफ़ा एहसान कर, मेड़ तोखे मुस्तफ़ा एहसान कर, तुझे दर आ इल्तिजा एहसान कर, माफ़ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर, माफ़ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर। बाह दोज़ख जी सही सघंदुसि न मां, बाह दोज़ख जी सही सघंदुसि न मां, मूंखे जन्नत कर अता एहसान कर, मूंखे जन्नत कर अता एहसान कर, तुझे दर आ इल्तिजा एहसान कर, माफ़ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर, माफ़ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर। बार दिल ते ॾोह पंहिंजा था लॻन, बार दिल ते ॾोह
पंहिंजा था लॻन दर गुज़र कर हर ख़ता एहसान कर दर गुज़र कर हर ख़ता एहसान कर तुंहिंजे दरिया इल्तिजा एहसान कर तुंहिंजे दरिया इल्तिजा एहसान कर माफ़ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर कोन ॾेई सघंदुसि ख़ुदा तोखे हिसाब कोन ॾेई सघंदुसि ख़ुदा तोखे हिसाब माफ़ थे मूंखां पुछा एहसान कर माफ़ थे मूंखां पुछा एहसान कर तुंहिंजे दरिया इल्तिजा एहसान कर तुंहिंजे दरिया इल्तिजा एहसान कर माफ़ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर जिंदगी गुज़री वरी आहे घणी जिंदगी गुज़री वई आहे घणी पल वञी थोरा बचा एहसान कर पल वञी थोरा बचा एहसान कर तुंहिंजे दरिया इल्तिजा एहसान कर माफ़ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर आसतों में आ रखी अब्दुल हफीज आसतों में आ रखी अब्दुल हफीज कुर्ब करके किबेर या एहसान कर कुर्ब करके किबेर या एहसान कर तुझे दरिया इल्तिजा एहसान कर माफ कर मुंहिंजा ख़ुदा एहसान कर